मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान जे रूप में पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। जेतिरी इमरान ख़ान पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश कई एतिरी त दुनिया जा ॿिया मुल्क बि नथा करे सघनि। हुननि जी का कारकर्दगी नाहे, तॾहिं त खेनि ख़तनि ऐं साज़िशुनि जी ज़रूरत पवे थी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त 4 साल ज़ाया करण जी ज़िम्मेवारी 4 हफ़्तनि जी हुकूमत ते आयद कई पई वञे। हुननि खे हाणे 4 हफ़्तनि में महांगाई नज़र अचणु शुरू थी वई आहे। मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान ऐं संदसि साथी चोर आहिनि। जेकॾहिं इमरान ख़ान वज़ीर आज़म रहियो, उहो पंहिंजे 4 सालनि जो दौर जो हिसाब ॾे। ही 4 सालनि जी कारकर्दगीअ ते 4 सेकंड बि नथो ॻाल्हाए सघे। हुन चयो आहे त जेकॾहिं संदसि ख़िलाफ़ सबूत आहिनि त भली खेसि सज़ा ॾिनी वञे, पर नेब अॼु ताईं सबूत पेश न करे सघी आहे। जॾहिं त केस जी ॿुधणी रोज़ाने जी बुनियाद ते करण जी दरख़्वास्त कई वई ऐं अपील खे 1 साल थियण वारो आहे, पर नेब उन खे पाण ड्रेग ॾियणु चाहे थी। केस बाबति ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो आहे त गुज़िरियल हुकूमत में चयो वेंदो हुयो त रोज़ाने जी बुनियाद ते ॿुधणी थियणु घुरिजे, पर कॾहिं नेब खे किरोना थी वेंदो आहे, पर हक़ीक़त में उन वटि सबूत नाहिनि हूंदा, छाकाणि त जेकॾहिं सबूत हुजे हा त 10 महीननि में अदालत में पेश करे हा। हुन वधीक चयो आहे त जेकॾहिं तव्हां वटि मुंहिंजे ख़िलाफ़ सबूत नाहिनि त पोइ अदलिया नेब जे उन ज़्यादतीअ जो नोटिस वठे। जेकॾहिं नेब वटि सबूत आहिनि त अदालत में पेश कनि, जेकॾहिं नेब वटि सबूत नाहिनि त उन खे कटहरे में आंदो वञे। मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान जे रूप में पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। जेतिरी इमरान ख़ान पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश कई एतिरी त दुनिया जा ॿिया मुल्क बि नथा करे सघनि। हुननि जी का कारकर्दगी नाहे, तॾहिं त खेनि ख़तनि ऐं साज़िशुनि जी ज़रूरत पवे थी। जंहिं शख़्स दोस्त मुल्कनि खे दुश्मनीअ तरफ़ धिके छॾियो, उहो मुल्क लाइ ख़तरनाक हूंदो।